मीहन में असां अख़बार कढाई आहे लातालकी जी। असांजो मटे जो भाउ हुयो, अॻु जायो भुट्टो मुल गिदाल हुई माई, उन खे साण हुई। बाबा मरी वियो आहे, उहे लॾे हाणे उॾाई वेठा आहिनि। उहो माण्हुनि वटि रहंदो आहे, उन खां कंहिं मोटरसाइकिल वठंदो आहे हथ सां, पोइ काहे वेचींदो आहे, उन्हनि सां तालुकात यारी जे हिसाब सां। हाणे असां सां पुलिस उहे माण्हू असांखे तंग कंदा आहिनि। असां पंहिंजा बच्चा नंढड़ा पालण लाइ तंग हूं, असां मज़ूरी महिनत कंदा हूं, असांजो को भी तालुकात उन्हीं सां कोन्हे। घोटकी जे ॻोठ माथेलो मूमल जी माड़ी लॻ पीर मियां समूह वासियुनि जो सरहद पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। जमील मार जी रिपोर्ट मुताबिक़ एहतजाज कंदड़नि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त असांजो माटेलो भाउ कुझु साल पहिरियां बुरी संगत में अची ख़राब थी वियो हो, जंहिंखां तंग अची असीं सभई भाइर नाले गुलाम यासीन, शौकत अली, फैज़ मोहम्मद वलद, अली बख्श मड़ल पंहिंजे माटेले भाउ अब्दुल गफ़ार खां 1 साल पहिरियां लातालकी करे अख़बार में लातालकी जो इश्तिहार ॾियारियो हो। पर हाणे कुझु ॾींहं खां सरहद पुलिस असांखे तंग करे थी त अव्हांजो भाउ अब्दुल गफ़ार कंहिं शख़्स खां मोटरसाइकिल उधर ते वरिती आहे, उन जा पैसा ॾियो। एहतजाज कंदड़नि मीडिया खे वधीक चयो त असांजो पंहिंजे माटेले भाउ अब्दुल गफ़ार सां को बि वास्तो न आहे। असां ग़रीब मिसकीन हारी मज़दूर आहियूं, असांखे बिला वजह तंग न कयो वञे। असां गुज़ारिश करियूं था IG सिंध SSP घोटकी खे त असां सां इंसाफ़ कयो वञे।